अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल वाला तव्हांजो। उम्मीद है तव्हां सब खैरियत सां हूंदा। दोस्तों, अॼु जी हिन इंट्रस्टिंग वीडियो में जंहिं असां टॉपिक ते ॻाल्हाईंदासीं, जंहिं टॉपिक जे बारे में असां पढ़ंदासीं, उन टॉपिक जो नालो आहे इख़लाक़ी क़दर। तो दोस्तों, बिना टाइम वेस्ट किए शुरू थो कयां अॼु जी हिन इंट्रस्टिंग वीडियो खे। ऐं ॾिसूं था असां त हिन टॉपिक में असांखे कहिड़ी सिख्या मिले थी, कहिड़ो सबक़ मिले थो। सभ खां पहिरियां मां तव्हांखे हिन टॉपिक जा सिख्या जे हासिलात तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त इख़लाक़ी क़दरनि बाबति ॼाण हासिलु करणु। ऐं नंबर सेकंड ते अचे थो हिन जो त लफ़्ज़नि जी माना लिखी जुमलनि में आणणु। ऐं थर्ड ते अचे थो लफ़्ज़ कमु आणे ख़ाल भरणु। छो जो दोस्तों हीअ हिकु लेसन आहे, हीअ हुनजी सिख्या ॾिनी वई आहे त हिन जा जेके हासिलात आहिनि उहे छा आहिनि। ऐं लास्ट इन खां पोइ अचे थो आख़िरी ॿुधाइणो। लास्ट में अचे थो फलाही इदारनि बाबति ॼाण हासिलु करणु। तो दोस्तों, शुरू था कयूं हिन लेसन खे। ॾिसूं था त हीअ लेसन असांखे कहिड़ो दर्स ॾिए थो। इख़लाक़ी क़दर उहे इंसानी ख़ूबियूं आहिनि जेके माण्हू खे बुनियादी हक़नि ऐं फ़र्ज़नि जी ॼाण ॾियणु ऐं इंसानी किरदार खे ठाहिनि। अहिड़ी तालीम जेका समाज सां वणंदड़ गुण सेखारे, चङी ऐं बुरे जी ॼाण ॾिए, समाजी तस्वरनि यानी इंसान जे हक़नि ऐं फ़र्ज़नि खां वाक़ुफ़ु करे, इख़लाक़ियात जे दायरे में अची थी वञे। इंसान समूरनि साह वारनि में वॾे खां वॾे शरफ़ वारो आहे। मतिलब कि इंसान अशरफुल मख़लूक़ात आहे, जंहिं करे खेसि अशरफुल मख़लूक़ात बि सॾियो वियो आहे। इंसान में अहिड़ियूं ख़ूबियूं ऐं ख़सलतूं हुअणु खपनि जेके ॿियनि इंसाननि जी बहितरी ऐं सुख जी ज़मानत ॾियनि। ॿियनि जे सुख खे पंहिंजो सुख करे सम्झिजे ऐं ॿियनि जे तकलीफ़ुनि खे पंहिंजूं तकलीफ़ूं महसूसु कजनि। समाज या मुल्क जे फ़र्दनि जी भलाईअ तरक़ीअ में एतिराम जो जोड़ियल क़ाइदनि ऐं क़ानूननि जी इख़लाक़ियात में ॻणियो वञे थो ऐं काउंटिंग कई वञे थी, ॻणियो वञे थो। समाज में इंसानियत जो एतिराम बुनियादी उसूल आहे। दुनिया जे हर मज़हब ऐं क़ानून अहिड़नि उसूलनि जी पाबंदी सेखारे थो। सुठनि गुणनि ऐं इख़लाक़ी क़दरनि में हेठियूं ख़ूबियूं ॻाल्हियूं अची वञनि थियूं। त दोस्तों, ॾिसूं था हेठि चाली कलाएं हुन में कहिड़ियूं ख़ूबियूं आहिनि। नंबर 1 ते अचे थी सहब ऐं बुर्दबारी। इन जो जेको डेफिनेशन आहे, डेफिनेशन सां बयानु कयूं था त कावड़ ॾियारींदड़ ॻाल्हियुनि ते गुस्सो न करण खे सहब या बुर्दबारी चइबो आहे। बुर्दबारी इंसान जी आला ख़ासियत आहे। अहिड़ी माण्हुनि खे दुनिया ऐं आख़िरत जा वॾा मर्तबा ऐं दर्जा हासिलु थींदा आहिनि। जेके बुर्दबारी माना सहब ऐं बुर्दबारी सब्र वारे माण्हुनि खे, ऐं अहिड़नि क़ुरान पाक में अचे थो त उहे कावड़ खे पीअण वारा ऐं माण्हुनि खे माफ़ु करण वारा आहिनि। ऐं अहिड़नि नेकिन करण वारा माण्हुनि खे अल्लाह ताला पंहिंजो दोस्त फ्रेंड रखे थो। जीअं दोस्तों चवंदा आहिनि त फ़ौरत ख़ुदा जो दोस्त आहे, ईअं चवंदा आहिनि त सहब ऐं बुर्दबारी जेको माना त सब्र करे थो, उहो बि ख़ुदा जो दोस्त आहे। ऐं नंबर सेकंड जेको 2 नंबर ते अचे थो त माफ़ या दरगुज़र करणु। माफ़ करणु या दरगुज़र करणु सुठो इख़लाक़ी गुण आहे। मके जी फतह वारे ॾींहुं उन्हनि समूरनि ख़ताकारनि ऐं मुख़ालिफ़नि खे पाण सॻोरनि जे साम्हूं आंदो वियो जिन पंहिंजे वक़्त में पाण सॻोरनि ते ज़ुल्म कंदा रहिया। पाण सॻोरनि उन्हनि सभिनी खे माफ़ु करे छॾियो ऐं कंहिं खां बि इंतिकाम न वरिताऊं। मतिलबु उन्हनि खां पाण सॻोरनि को रिवेंज न वरितो। बीमारनि खे पुछणु, ग़रीबनि जी साल सवाल रहनि, पाड़ेसरनि सां बहितर सलूक करण खे पाण घणो ताक़ीद फरमायो वियो आहे। त दोस्तों, इहे 2 हुया हिन जा जेके डेफिनेशन इहे 2 हुया हिन जा डेफिनेशन। छा चइबो आहे हिनखे त मतिलबु कि हिन जा जेके पार्टीशन हुया उहे 2 इहे हुया जेके हिते ख़तमु थी विया। उमेदु आहे हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। मिलंदासीं अगली वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।